खे झूलण जो मिलियो प्यार आ खुशहास उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे। कंहिंजी फोन आई आ त सुहिणीअ जी फोन आई आ। चओ जानी। मां पुछां पई रोटी छा खाईंदव? छोला चांवर ठाहियां? न न हिकु कमु कर, पालक पनीर ठाहे। न भई उहो त ॿार न खाईंदा, चओ त छोला चांवर ठाहियांव। त हिकु कमु कर, कढ़ी चांवर ठाहे। न उहे त मम्मी न खाईंदी, उन्हनि खे न वणंदा आहिनि, तव्हां चओ त छोला चांवर ठाहियांव। त हिकु कमु कर, भिंडी मसाला ठाहे। अरे भिंडियूं अञा 2 ॾींहं पहिरीं ठाहियूं हुयूं, रोज़ रोज़ केरु खाईंदो? चओ त छोला चांवर ठाहियांव। अरे छोला बि त तोखे पिसाए रखणा पवंदा 1 ॾींहुं पहिरीं। अरे हा उहो मां कल्ह खां पिसाए रखिया आहिनि, उन्ही तव्हां टेंशन न खणो। त हेॾी देरि खां मुंहिंजी रत चीपी थी तई, छा खाईंदो छा खाईंदो, जॾहिं तूं फिक्स करे वेठी आहीं त पोइ मूंखां पुछण जो मतिलबु? अरे तव्हांखे ईअं न लॻे न मां तव्हां खां पुछंदी न आहियां।